खबर शामिल कंदासीं बॉर्डर खां, जिते बॉर्डर जे भरपासे में पुलिस जी सरपरस्ती में खुलेआम मंशियात जो विकिरो जारी आहे, जंहिंमें हेरोइन, चरस, अफ़ीम ॿिए केतिरे क़िस्म जी मंशियात जो विकिरो हलंदड़ आहे। शहर इल्ज़ाम मणींदे चयो त पुलिस और रोज़ानो जी बुनियाद ते रिश्वत वठी मंशियात जो विकिरो हलाइण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। खुलेआम रोडनि रस्तनि ते मंशियात फ़रोश हेरोइन, अफ़ीम जो कारोबार करे रहिया आहिनि। मंशियात वापराइण सबबि सवें नौजवाननि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻनि, पर बॉर्डर पुलिस कख भञी वीणो न कयो आहे। मंशियात जे आदि नौजवाननि घर वारनि लाइ पिणु आज़ार बणियल आहिनि। बॉर्डर जे हर घिटी, हर चौक ते, जंहिंमें दरगाह चौक, फुलपोटरा मोहल्ला, भट्टी चौक, गोदड़ा गली, तकीशाह, गुजर रोड, ॻोठ यूसी दड़ा ते बासानी ख़तरनाक मंशियात मिले थी। मंशियात फ़रोशनि जे लाइ मीडिया सां ॻाल्हायो त हिननि चयो त सभिनी इलाइक़नि जा मंशियात फ़रोश बॉर्डर मां मंशियात ख़रीद करणु ईंदा आहिनि। बॉर्डर जा सभई नौजवान मंशियात फ़रोशनि जे रहम करम ते आहिनि। हिकु मंशियात फ़रोश पंहिंजो नालो न ॿुधाइण जी शर्त इल्ज़ाम हणींदे चयो त पुलिस जे वॾे मुंशी नंढे मुंशी खे रोज़ानो हज़ारे रुपया ॾींदा आहियूं, पोइ असांखे इजाज़त ॾींदा आहिनि, जॾहिं त बॉर्डर जो SHO खे ख़बर हूंदी आहे, पर उहो बेख़बर लॻो पियो आहे। मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे बासरनि जे चवण ते ॾेती लेती करे खेनि आज़ादु करे छॾींदो आहे। बॉर्डर जे साञावंद माण्हुनि DIG लाड़काणो SSP लाड़काणो खां मुतालबो कयो त सभिनी खां पहिरियां बॉर्डर जे वॾे मुंशी ऐं मक़ामी पुलिस एहलकारनि खे मुअतल करे हिननि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं बॉर्डर में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ बेरहम कार्रवाई करे बॉर्डर खे मंशियात खां पाक करे नौजवाननि जूं ज़िंदगी बचाइनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।